साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। दोस्तों, अॼु मां हिन किताब सां गॾु तव्हांजे आॾो हाज़िर थियो आहियां। सिंधू सभ्यता जी ओसर। ही किताब साईं रुख सिंधीअ जो लिखियलु आहे। साईं रुख सिंधी जेको सिंध जी तारीख़ ते, सभ्यता ते ऐं उन जी ॿोलीअ ते ऐं उन जी क़दामत ते उहो लिखी रहियो आहे। हुन जा ॿिया बि किताब छपिजी चुका आहिनि, पर ही किताब जेको आहे सिंधू सभ्यता जी ओसर, त सभ्यता जी जेका ओसर थी आहे उहा कीअं आहे। हिन में जेके आहिनि मज़मून साईं जा लिखियल, उहे टोटल 12 आहिनि ऐं उन्हनि मज़मूननि जे पुठियां हवाला बि लिखियल आहिनि, रेफरेंस बि लिखियल आहिनि त हीअ असां किथां रेफरेंस खयूं, कहिड़नि किताबनि खे रेफरेंस कयो। ऐं टोटल जेके त 250-300 किताब साईं पढ़ी करे ही किताब लिखियो आहे। हिन जा 12 मज़मून लिखिया आहिनि ऐं सिंधू सभ्यता जी ओसर खे वाज़े ऐं क्लियर चिटो कयो आहे। हिन जो थीम जो मक़सदु सिर्फ़ु 2 आहिनि ॻाल्हियूं। हिकिड़ो इहो त सिंध में जेका असां वटि हिकिड़ा 2 मफ़रूज़ा मशहूरु आहिनि। हिकिड़ो इहो त आर्या जेके आया आहिनि, उहे जेके ॿाहिरियां आया ऐं सुधरियल हुया ऐं सिंधियुनि खे मारे मात कयूं ऐं सिंधियुनि खे उन्हनि सुधारियो ऐं सिंधी अणसुधरियल आहे। उन्हनि में हिन किताब में वज़ाहत थियल आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। सिंधी सुधरियल हुया, सिंधी कल्ह बि सुधरियल आहे, अॼु बि सुधरियल आहिनि ऐं हुननि खे कंहिं बि आर्या क़ौम या कंहिं आर्या जे ग्रुप गुरूह का मारे मात न कयो। अलबत्ता इहो ज़रूरु थियो आहे त विच एशिया मां के गुरूह आया, के टोला आया जेके लुटींदा फुरींदा रहिया पूरे हिंदुस्तान खे, पूरे बरे सग़ीर खे, रुगो सिंध खे न पर मुख़्तलिफ़ मुल्कनि खे बि उहो फुरींदा ऐं लुटींदा रहिया। इहा हिकिड़ी तारीख़ी हक़ीक़त आहे। पर ॿियो जेको हिन में ॻाल्हि आहे, जंहिंजे हिन ॿिए साईं वज़ाहत कई आहे, उहो मफ़रूज़ इहो आहे त सिंधी क़ौम असुल में दरावड़ आहे। दरावड़ माना बिरोही या ॿी कोई माना नसुल। असुल ईअं बि न आहे। सिंधी मुकमिल हिन धरती ख़िते जा माण्हू आहिनि ऐं उन्हनि जी ॿोली सिंधी आहे। मुंहिंजे दड़े खां वठी अॼु ताईं उहा सिंधी साॻी ॻाल्हाई वञे थी। थोरनि फ़र्क़नि ऐं लहजनि जे करे उहा थोरी तब्दील ज़रूरु थी हूंदी ऐं नयुनि इजादुनि, नयुनि इल्मनि जे करे हुन में नयूं टर्मिनोलॉजीज़, नवां लफ़्ज़ ज़रूरु दाख़िल थिया हूंदा, पर ॿोली उहा साॻी सिंधी ॿोली आहे जेका मुंहिंजे दड़े खां वठी अॼु ताईं ॻाल्हाई थी वञे। हा, अलबत्ता हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे त उन जी लिखत ज़रूरु थोरियूं तब्दील थियूं आहिनि। जीअं मुंहिंजे दड़े जी लिखत अॻु में हुई, पोइ जेको सो देवनागरी में थी, वरी अरबिक थी, हींअर जेका असां वटि स्क्रिप्ट हले पियो थो उहा अरबिक हले पियो थो ऐं उन जी उहा ज़रूरु चेंज थी आहे, पर जेको ॻाल्हायो वञूं था, असां ॻाल्हायूं था, उहा सिंधी ॿोली आहे। हिन किताब पढ़ण सां असांखे पंहिंजी सुञाणप जी ख़बर पवंदी, असांजे पंहिंजी सभ्यता जी ख़बर पवंदी, त असांखे ख़बर पवंदी त असां केतिरा क़दीम आहियूं, केतिरा जेके से हिन धरतीअ सां जुड़ियल रहिया आहियूं नसुलनि ताईं, ऐं शायदि अञा ताईं नसुल असांजा हिन धरती सां जुड़िया रहंदा। तंहिं करे ही किताब तव्हांखे पढ़णु घुरिजे। जेके बि तारीख़ सां दिलचस्पी रखनि था, जेके तहज़ीब सां दिलचस्पी रखनि था, जेके ॿोलीअ सां दिलचस्पी रखनि था, ऐं सम्झां थो त ही किताब पढ़णु घुरिजे तव्हांखे। ऐं साईं रुख सिंधी जा ॿिया बि किताब जेके आहिनि उहे बि तव्हां पढ़ो, रुगो ही किताब न। छाकाणि त ही जेके माण्हू कलमकार आहिनि, इहे लिखनि था, इन लाइ लिखनि था जो जीअं तव्हां पढ़ो ऐं पंहिंजो पाण खे सुञाणो, पंहिंजी तहज़ीब खे सुञाणो, पंहिंजी ॿोलीअ खे सुञाणो, पंहिंजे वतन खे सुञाणो, पंहिंजी धरतीअ खे सुञाणो। ऐं सम्झां थो त ही किताब सिंधू सभ्यता जी ओसर तमामु बहितरीनु ऐं काराइतो किताबु आहे। रेफरेंस सां, दलीलनि सां इहे मज़मून हिननि में लिखिया विया आहिनि ऐं तव्हां पढ़ंदव त हिन खे ज़रूरु तव्हां सम्झंदव। ऐं मां इहो ई चाहियां थो त तव्हां पढ़ो ऐं किताब पढ़ो, पंहिंजी सिंध खे पढ़ो, पंहिंजो पाण खे पढ़ो, पंहिंजे वजूद खे क़ाइमु रखण लाइ, पंहिंजे वतन खे क़ाइमु रखण लाइ, पंहिंजी ॿोलीअ खे क़ाइमु रखण लाइ ऐं हमेशह क़ाइमु रखण लाइ तव्हां पढ़ो। तव्हांजी महिरबानी।